प्रोडक्शन दोस्तों जी तो हमेशा दुबई प्रोडक्शन तव्हांजी नज़र में सुपर हिट एल्बम ॾिना आहिनि त हिन चकर में इंशाल्लाह 6वीं एल्बम दुबई प्रोडक्शन तरफ़ां ईद ते इंशाल्लाह रिलीज़ थींदो उन जल्द अनक़रीब रिकॉर्डिंग थी रही आहे जंहिंजो चीफ सिलेक्शन वहीद अकड़ो साहब भाऊ परियल मुगेरी अमजद चांडियो साहब असांजो दर्दन जो बादशाह हाशिम चांडियो ज़ुल्फ़कार मंगी साहब ऐं असांजो प्रोड्यूसर ऐं ख़ासि सिलेक्शन असांजी जेको चेक करे पोइ माना ओके कंदो आहे असगर मुगेर साहब बि पाकिस्तान अची वियो आहे उनखे वेलकम भली कार असां उन एल्बम जी रिकॉर्डिंग जी ख़ातिर आयो आहे वरी उहो पंहिंजी रिकॉर्डिंग कंप्लीट कराए वरी वापसि दुबई वेंदो वरी इंशाल्लाह असां शो में गॾु हूंदो असांजी सॼी संगत जेका बि आहे त असगर मुगेरीअ खे वेलकम भली कार था चऊं इंशाल्लाह सुभाणे न ॿिए ॾियारे भाऊ असगर सां गॾु वरी लाइव ते कचहरी कंदासीं भाऊ अमजद चांडे सां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त ख़ुशि हूंदा, हिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, बड़ी महिरबानी जी दोस्तों वेलकम। मां वेलकम चवां थो हिकु दफ़ो ॿीहर भाउ असगर मुगेरी साहब खे जेको दुबई खां हिते आयो आहे ऐं असांजो प्यारो भाउ आहे, असांजो प्यारो दोस्त आहे, तमामु सुठो सिंध जो बहितरीनु शाइर आहे, काफ़ी सारा गीत हुन जा सुपर हिट बि आहिनि। महिरबानी भाउ जी असगर जी ऐं सिलेक्शन ते जेको आयो आहे सिलेक्शन कंदो एल्बम जी, महिरबानी भाउ असगर। ऐं ख़ासि सुराइतो आहियां मां हाजी उबैद खान जतोई जो जेको तमामु बहितरीनु इंसानु आहे, सुठो दोस्त आहे, असांजो प्यारो भाउ आहे। मां शुक्रगुज़ार आहियां भाउ हाजी उबैद जतोई जो, शम्स खान मार जो, जेका बि असांजी पूरी टीम आहे उनजो शुक्रगुज़ार आहियां। असां सभु ॿाहिरि गॾु हूंदासीं इंशाल्लाह, हर एल्बम में गॾु हूंदासीं। अव्हांजो साथ खपे, अव्हां आहियो त असां बि आहियूं, न त असां बि कुझु न आहियूं। वॾी महिरबानी सभिनि दोस्तनि जी। अॼु ख़ुशी पई थिए हिकिड़ो प्यारनि शाइरनि सां सफ़र कंदे। ख़ासि मां पंहिंजे प्यारे शाइर पंहिंजे भाउ असगर मुगेरी खे हिन पंहिंजी सिंध धरती ते क़दम रखण ते भलीकार चवां थो, जेको दुबई खां कई आयो मुंहिंजे एल्बम जी सिलेक्शन जे लाइ ख़ासि टाइम कढी। परियल मुगेरी, हाशिम चांडियो, हाजी उबैद जतोई, जेका बि मुंहिंजी पूरी टीम आहे, अलाह उनखे सभिनि खे आबाद करे। सभु दोस्त इंशाल्लाह गॾु हूंदासीं ऐं हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं हमेशह गॾु रहंदासीं। जिथे हुजो शाद आबाद हुजो। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। काफ़ी सारा कमेंट आया आहिनि जेके असां न पढ़ी सघिया आहियूं। शुक्रगुज़ार आहियूं दोस्तनि जा जेके कमेंट लिखनि पिया, लाइक कनि पिया। महिरबानी दोस्तों, तव्हांजो प्यार आहे, तव्हांजी मोहबत आहे जो असांजा तव्हां गीत ॿुधो था ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी साहब खे ॿुधो था। वॾी महिरबानी दोस्तनि जी जेके सिंध में रहो था, ॿाहिरि रहो था, सऊदी में रहो था, दुबई में, मतिलबु किथे बि रहो था, जेके मुस्लमान मुल्क आहिनि उते अव्हां ॿुधो था असांखे। वॾी महिरबानी अव्हांजी सॼणनि जी। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत और कुछ करे। थैंक यू, महिरबानी। सभिनी संगत खे सलाम कयो। अयाज़ भंगर साईं जान आहे सभिनि जी। अयाज़ जो नालो विसरी वियो, वॾो दुश्मन हुयो। शम्स खान मार।